कराची के साइट सुपर हाईवे थाने की हद एहसनाबाद में पुर दौरान मज़ामत हथियारबंदन एक जणे के कत्ल करे छॾियो आहे। वधीक तफ़सील असां टेलीफोन लाइन ते मौजूद है मेहरान टीवी के रिपोर्टर मेहरान घुमरो। जी मेहरान, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, ही कराची जो थानो है जो साइड सुपर हाईवे थाने की हद है एहसनाबाद में फुरते मुज़ामत एक नौजवान जो है तो वो कत्ल थी वियो है। कराची साइड सुपर हाईवे थाने की हद में एहसनाबाद के कच्चे पक्के रोड ते फुरजी वारदात मुज़ामत दौरान फायरिंग नतीजे में एक शख्स हयाती विञाए वेठो। वो जंहिं फोतीअ सुञाणप रहमानुल्लाह वलद शेर आलम जे नाले सां थी आहे, जेको मुबीना तौर फुर जे दौरान हदफ बणियो। वाक़े जी इतलाह ते पुलिस मौके ते पहुची लाश खे तहवील में वठी कानूनी करण लाइ अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस इब्तिदाई जांच मूजिब मुमकिन आहे त फायरिंग वाक़ियो ज़ाती दुश्मनी जो नतीजो हुजे। जॾहिं त इलाइक़े वासियुनि सिक्योरिटी सूरत ॻणिती जो इज़हार कंदे चयो आहे त कुझु ॾींहंनि खां वठी फुर ऐं फायरिंग जा तमामु घणा वाक़िया वधी विया आहिनि, जंहिंजे करे असांजे सख़्तु जेको आहे परेशानी आहे। पुलिस जो चवणु आहे त वाक़ई मुल्क जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो ऐं वधीक जेको आहे त असां जांच करे रहिया आहियूं। जी मेहरान, अवां जी महिरबानी।